खैरपुर जी सेंट्रल जेल जो कचो कैदी जेल वार्ड में फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदा सैफुल पोटो का। सैफ, छा तफ़सील आहिनि? जी खैरपुर जे सेंट्रल जेल जो कचो कैदी सिविल अस्पताल खैरपुर में फौत थी है। सेक्शन थाने जे कत्ल केस में सेंट्रल जेल खैरपुर में कैद काटींदड़ कचो कैदी सिविल अस्पताल खैरपुर जे जेल वार्ड में फौत थी है। सेंट्रल जेल खैरपुर जो कचो कैदी इशफाक अहमद गंभीर जेल वार्ड में डायरिया सबब फौत थी वियो है। फौत थियल कैदीअ खे डायरिया सबब गुज़िरियल ॾींहुं सिविल अस्पताल खैरपुर जे जेल वार्ड में दाख़िल किया वियो। इन सिलसिले में सिविल अस्पताल जी इंतजामिया जो चवणु आहे त कैदी जी तबियत इंतहाई ख़राब हुई, जंहिंखे डायरिया सबब सिविल अस्पताल खैरपुर दाख़िल करायो वियो ऐं कैदीअ जी रत बि तमामु घटि हुई, जंहिं सबब हू हिते अस्पताल में फौत थी वियो आहे। जॾहिं त इन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त इशफाक अहमद हिकु ए सेक्शन थाणे जे क़त्ल केस में जेल में कैद हुयो, जेको अॼु पिणु फौत थी वियो आहे। जी सैफ, अवां जी महिरबानी।